थी वेंदो। पंजाब जे अंदर दुरूद ओ सलाम पढ़ण ते FIR थी आ। आज़ान खां अॻु में सलात पढ़ण ते FIR थी आ। ऐं असांजे सिंध जे अंदर मीरपुर साकरो हिकिड़ी टीचर हू स्कूल में पढ़ाए पई, दौराने तालीम उनका कुरान जी आयत पढ़ी ऐं स्कूल में हिंदू छोकरियों भी मौजूद हुयूं। उनके इन करे सस्पेंड कयो वियो त तू पंहिंजे लेक्चर में कुरान जी आयत छो पढ़ी आहे, हिते हिंदू छोकरियों मौजूद आहिनि। ऐं हिकिड़ो कोहली आहे, सॾाए तो पाण खे सईद आहे कोहली, सरदार कोहली, सुञाणींदा हूंदव न। पर मसइलो इहो आहे तव्हां वोट बि ॾींदा आहियो छो त तव्हांखे पंहिंजूं सियासतूं प्यारियूं आहिनि, तव्हांखे नबी प्यारो न आहे, तव्हांखे दीन प्यारो न आहे, तव्हांखे पंहिंजी यारियूं प्यारियूं आहिनि। वो सरदार शाह मलऊन इन करे उन औरत टीचर के रिटायर करे छॾियो त तू हिंदुनि जे खिला हिंदू छोकरियूं वेठियूं हुयूं, तू कुरान जी आयत छो पढ़ी। याद रखो अज बजे करे न जागंदो त सुभाणे तव्हांजे मस्जिद हिन टाइम पंजाब जे हज़ारनि मस्जिदनि खे तालो लॻल आहे। हाँ, इहो ॾींहुं परे न आहे। पाड़े में बाहि लॻल हुजे उनखे न विसाईंदो, हुनजो घर पियो सड़े त इहा बेवकूफ़ी हूंदी, सुभाणे अव्हां जो घर बि सड़ंदो। तंहिंजे करे अखि खोलियो, ज़ालिम सां गॾु न बीहो, ज़ालिम जो हिस्सो न थियो। अल्लाह ताला तव्हांखे आबाद रखे। अल्लाह शऊर ॾिनो आहे, इनखे इस्तेमालु कयो। वमा अलैना इल्लल बलाग व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मस्जिद शरीफ सां जल्दी